दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं पाप नगर जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन जहिड़े वीडियो में। हुनखे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थी सघे। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। जी हाँ दोस्तों, अचण वारे जेको पाप नगर जा एपिसोड आहिनि उन्हनि में हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यादि करे छॾिजो दोस्तों, चवंदा आहिनि न ज़ुल्म जो आख़िर अंत थींदो आहे ऐं बलाज ख़ान जेको पंहिंजे सॻोरे भाइरनि खे नथो बख़्शे त हू मल्हार या कंहिं ॻोठाणे खे कीअं बच कंदो। छाजे करे जीअं शेरदिल वारा नाकाम थिया जेको आहे रोशन खे छॾाइण में, हाणे हू वधीक सख़्ती कंदो ऐं रोशन ते थोरो जेको आहे न कुटको बि ॾींदो। रोशन पंहिंजे वाठनि खां जेको आहे न रोशन खां धकु हणाईंदो, उन खां पुछंदो त ॿुधाए उहे केरु हुया, ऐं रोशन इहा ई ॻाल्हि कंदो त जेका बि हुया छॾाइण वारा मूंखे ख़बर न आहे केरु हुया, लेकिन इहा मूंखे ख़बर आहे त हू तोखे चॿाड़े सघनि था ऐं एतिरा ताक़तवर आहिनि जेका बि मूंखे छॾाइण वारा हुया। यानी हिकु ज़बरदस्त सीन थियण वारो आहे पापनगर में। पापनगर ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पहुची चुको आहे। जीअं जीअं हिन जा एपिसोड अॻिते वधंदा वेंदा तीअं तीअं ज़बरदस्त ड्रामो थींदो वेंदो, छो त हाणे ड्रामे जो जेको आहे दोस्तों तव्हांखे ख़बर आहे केटिन वारनि जा ड्रामा वधीक 200-300 एपिसोड ताईं न हूंदा आहिनि, कुझु एपिसोड हूंदा आहिनि जंहिंमें ज़बरदस्त सीन ॾेखारिया वेंदा आहिनि।